साईं साहिल न्यूज़ नेटवर्क ठटे ज़िले की साहिली पट्टी जो एक बेहतरीन वेब चैनल थी उभरियो है। असी समझूं था त हिते जेके वॾा चैनल कम कनि था उहे चैनल इलाक़ाई नंढनि मसइलनि खे हाईलाइट नथा कनि। उन करे साहिल न्यूज़ नेटवर्क जी टीम ऐं इन्हनि जे नौजवाननि जो टोलो जेको टीम वर्क ठहियल आहे उहो टीम वर्क तमामु बहितर नमूने सां कमु करे पियो ऐं हितां जे नंढनि ऐं वॾनि मसइलनि खे अहिड़ा ऐवाननि ताईं पहुचाए थो। हितां जे ईअं सम्झो त ठटे ज़िले जे साहिली पट्टी जे माण्हुनि जो हिकिड़ो आवाज़ थी उभरियो आहे साहिल न्यूज़ नेटवर्क। सो इन करे असीं उमेद था रखूं त साहिल न्यूज़ नेटवर्क खे वधि खां वधि अवामी पज़ीराई मिले, साण गॾु सरकारी पज़ीराई मिले ऐं साहिल न्यूज़ नेटवर्क जे जेका नशरियात आहे घटि में घटि इस्टेब्लिशमेंट या असांजे कामोराशाही उनखे नज़रअंदाज़ न कनि ऐं साहिल न्यूज़ नेटवर्क जी ख़बर जो नोटिस वरितो वञे ऐं साहिल न्यूज़ उहे राज़ फाश करे थी जेके वॾा इदारा नथा कनि।